नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो अची न सघियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोदनाणी जे मुताबिक़ जोही शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। एसएसपी दादू ख़िलाफ़ जोही में सियासी, समाजी, मज़हबी, अदबी ऐं सोशल सोसाइटी जे अॻवाननि शाइर खलील आरिफ सूमरो, गुलाम कादिर लगारी, मोहम्मद अमीन विगियो, मौलाना गुलाम मुस्तफ़ा लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद मखदूम बिलावल पार्क खां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे जोही दादू मेन रोड अॻियां धरणो हयो वियो, जंहिं सबबि 1 कलाक ताईं ट्रैफ़िक जाम रही। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया अॻियां दाहींदे चयो त जोही काछे अंदरि समूरा रस्ता फुरनि लुटेरनि हवाले करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। ईंदड़ वेंदड़नि ते फुर सां गॾु सख़्तु तशदुद जो निशानो बणाए पियो वञे। शहरी घरनि अंदरि गैर महफ़ूज़ आहिनि। आख़िर में हिननि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त एसएसपी दादू ऐं डीएसपी जोही खे बरतरफ़ करे एमरजेंसी में अमन बहाल कराए वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। जो अमन अमान